हिन ख़ाकी ज़िंदगीअ में सिर्फ़ असांजा पेर रोलाकियूं नथा कनि, बल्कि माण्हूअ जो मन बि रोलाकियूं करे थो। ऐं हर उहो मन जेको रोलाकियुनि जो दिलदादो थिए थो, उन जे अंदरि यकीनन हिकु फ़नकार रहे थो, जेको हुनखे हर वक़्तु रोलाकियुनि ते मजबूर कंदो रहे थो। छो त फ़नकार ऐं तख़्लीकार हर घड़ीअ हिक नए मुशाहिदे ऐं तजुर्बे मां गुज़रण जो उञायल हुजे थो। उहे समूरा उञायल रोलाक मन हिन ख़ाकी ज़िंदगीअ मां गुज़री वञण खां पोइ बि ज़िंदह रहनि था, जन खे कंहिं बि जस्टिफिकेशन जी ज़रूरत नथी पवे, छो त उन्हनि रोलाकियुनि जे तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जी खाक कंहिं न कंहिं उजरे फ़न जी सूरत में मौजूद रहे थी, जेका हुननि जे सदा हयात हुजण जी शाहिदी ॾींदी रहे थी। वक़्तु मुसलसिल पंहिंजी टिक टिक सां गुज़रंदो रहे थो, पर उहा तारीख़ जेका दिलनि जे अंदरियनि तहनि ते संदन फ़न जी सूरत में रक़म थींदी रहे थी, उन्हीअ जे हर पन्ने ते संदन नक्श हर दौर में कंहिं न कंहिं सूरत में नुमाया रहनि था। ऐं उहो रोलाक मन फ़नकार हर वक़्तु ज़िंदा रहे थो। अॼु 17 डिसंबर आहे ऐं अॼोके दिहाड़े ते ठीक 3 साल अॻु सिंध जे हिक अहिड़े रोलाक मन सईद मेमण पंहिंजी रोलाकीअ जो रस्तो तब्दील करे हिन धूड़ ऐं दुधड़ जे रस्तनि तां उॾरी आसमाननि जे कहकशाउनि में वञी आस्थान वसायो ऐं दूर उफ़क़ में हुन जूं अखियूं मन रस्ते अॼु बि रोलाकियूं कनि थियूं। जंहिं चयो हो त ॼमण बैदि जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि पोइ बसि रुलनि थियूं अखियूं। ॼमण बैदि जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि पोइ बसि रुलनि थियूं अखियूं। ॼमण बैदि जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि पोइ बसि रुलनि थियूं अखियूं। ऐं इन ॻाल्हि ते कवि यकीन रखां थो त सईद ऐं उन जहिड़नि समूरनि तख़्लीकारनि जा मन ऐं उन्हनि जे मन जूं अखियूं हर वक़्तु ख़लाउनि में मौजूदु आहिनि ऐं काइनात जे नवनि नवनि रंगनि खां आशना थींदे पंहिंजे मन रस्ते कुझु न कुझु ख़लकींदियूं रहनि थियूं, जंहिंजा आवाज़ ऐं अक्स पसण लाइ सफ़र मन अंदरि करणु ज़रूरी हूंदो आहे। मां बि जॾहिं उन मन अंदरि सफ़र करण वारी कैफ़ियत मां गुज़रां थो त सईद सां मुंहिंजो मुकालमो थिए थो, जंहिं मुकालमे में उहे समूरा बहस ऐं कचहरियूं जेकी असां कलाकनि निशस्तुनि ऐं ॾींहंनि जे ॾींहंनि ते मुहीत कंदा रहियासीं, उन्हनि खे उतां ई वरी छेड़ियूं था जितां छॾियल हूंदा आहिनि। ऐं हमेशह सईद ॻाल्हि जी इब्तिदा पंहिंजे जरकंदड़ अखियुनि ऐं मख़सूस मुर्क सां करे थो, ऐं हर दफ़े पंहिंजे मन जो मंतक़ बयानु कंदे मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾींदे अॻिते निकिरंदो हलंदो रहे थो। ऐं हिकु बेलाग कचहरीअ खां पोइ बि असां ॿिन्ही जे मन में अञा बि कुझु तिश्नगियूं रहिजी वञनि थियूं। ईअं वक़्त जे क़ैद सबबु उहा निशस्त त पूरी थिए थी, पर उहो मुकालमो मुकमिल नथो थिए। ऐं वरी ॿिए भेरे कंहिं सांत वारी घड़ी में ॿीहर मिलण सां उन मुकालमे जी इब्तिदा उतां ई थिए थी जंहिंजी का पुॼाणी न आहे हूंदी। जीअं हुन पंहिंजे तवील नज़्म जीवन छाहे ऐं फ़न छाहे में चयो हो त
जीवन छाहे ऐं फन छाहे। हिकु सफ़र आहे, ही सफ़र पर अहिड़ो आहे जंहिंजी का पुॼाणी नाहे। जेको जाथे पहुतो आहे, माॻुन पर सो रस्तो आहे। को बि मुसाफ़िर बीठो नाहे, पियो थो काहे अॻिते छाहे। केरु थो ॼाणे, ॼाण असांजी पाण असांजी जोड़ियल आहे। जेका हिकिड़ो अंदाज़ो आहे या को अहिड़ो दरवाज़ो आहे जंहिंखे खोले सच खे ॻोल्हे पाण सघूं था। हाओ, अहिड़े दरवाज़े खे मां बि खोलण आयो आहियां ऐं कुझु ॻोल्हण आयो आहियां। ऐं सईद खां उन जे जीवन ऐं फन जे सफ़र जी ॻाल्हि चोरियां थो त हुन जूं अखियूं बज़ाहिर सिंधु किनारे ते वेही हुन पार ॾांहुं निहारनि थियूं, पर हू पंहिंजे मन जे सफ़र जे रस्ते मूंसां मुकालमो कंदे गौतम जे ज्ञान वारे सफ़र जी कथा जो पेरो खणंदे खणंदे स्टीफन हॉकिंग जे वक़्त जे सफ़र जा मिसाल ॾींदो ज़िंदगी जी बज़ाहिर शक्ल सूरत ते ॾाढो विशालता में सोचण लॻे थो। सईद पंहिंजे बयान में आदम जे जन्नत मां ज़मीन ॾांहुं उछलाइजण खे सिर्फ़ जिस्मानी न पर रूहानी तौर ते बि हिकु वॾो अलमियो करार ॾिए थो। अहिड़ो अलमियो थियणु ॿुधाए थो जंहिंमें इंसान जे ज़हन, सोच, तसवुर जो दाइरो सुकिड़िजी नंढड़ो थी वञणु ॿुधाए थो। ऐं मुकालमे खे अॻिते वधाईंदे हू उन ज़मीन जे सफ़र तां वापसि वरण जे बाद वारी सूरत हाल लाइ धर्मनि जे ॿुधायल ॻाल्हियुनि ते वीचारे थो। हिसाबनि किताबनि जे ॾींहंनि खां थींदो दोज़खनि ऐं जन्नतुनि जे तबक़नि, गुनाहगारनि ऐं नेकोकारनि ऐं समूरनि अज़ाबनि ऐं राहतुनि जा ज़िक्र छेड़ींदे अची नेठि पंहिंजे शाइराणे सवाल ते दंग करे थो। ऐं बुला शाह जो बेत बुला की जाणा मैं कोन चवंदे शिकायत करे थो त असां चंड ॾे खूह मां पिए निहारियो, असां चंड ॾे खूह मां पिए निहारियो, असांखे बि यूसुफ जा उछलियो वियो हो। हुयासीं किथे ही न कंहिंखे पतो हो, न कोई वरियो न ई कंहिं पुकारियो, असां चंड ॾे खूह मां पिए निहारियो। सईद पंहिंजे उन मुकालमे खे अॻिते वधाईंदे हिन धरतीअ जे जीवन जे अहंजनि जूं ॻाल्हियूं करे थो। हुनखे ज़िंदगीअ जे कंहिं बि संज जो को बि सांग नाहे, छो त हू पंहिंजे समूरे तख़लीक़ी कम में तमामु वॾी राहत महसूसु करे थो। हू जॾहिं ज़िंदगीअ जे राज़नि खे उखेड़ण जी कोशिश कंदे फितरत जे रहनायुनि खे हक़ीक़त पसंदीअ वारे असलूब सां रिदम में आणे थो त हू उन कैथारसिस खे पंहिंजे ज़िंदगीअ जी वॾे खां वॾी अयाशी सम्झे थो। ज़िंदगी जे समूरनि अहंजनि खां बि हुनखे का शिकायत नाहे। हू त उन्हनि खे पंहिंजो सूंहों सम्झे थो ऐं चवे थो त इन्हनि जे बदौलती त हू उन्हनि रमज़ुनि खे सम्झण जे लाइक़ु बणियो आहे। जनताईं शायदि हू आम रिवाजी ज़िंदगीअ में जालींदे कॾहिं बि अप्रोच न रखी सघे हा। हुन कॾहिं बि महबूब बणिजी पूॼजण जी ख़्वाहिश न रखी, पर हमेशह तालिब बणिजी मतलूब साम्हूं बसजदे सजूद रहियो। मस्जिद जोड़ीसूं तुंहिंजे नेणनि में पिरी, इश्क इमामत थो करे साम्हूं सिक सिफ़ूं, साम्हूं आहीं तूं आहियूं पाण निमाज़ में। हा, पर हुन कॾहिं बि ज़िंदगीअ जे कुझु तल्ख़ हक़ीक़तुनि ते पर्दापोशी कंदे कसर नफ़्सी बि न कई। सईद खे जेको बि कुझु चवणो आहे हुन पंहिंजी शाइरीअ में चयो आहे। हुन बज़ाहिर जिस्मानी तौरु पंहिंजी ऐं मजमूई तौरु इंसान जे मुकफ़िल ज़िंदगीअ जो नूहो चवंदे बबांग दोल चयो त असां बंद खोलीअ में जीवन गुज़ारियो, ॾिठासीं त मंज़र भितियुनि जा ॾिठासीं, ॿुधासीं त खड़का जुतियुनि जा ॿुधासीं, न दुनिया ॾिठीसूं न ॿियो कुझु निहारियो, असां
बंद खोलीअ में जीवन गुज़ारियो। सईद सां हिन मुकालमे जी निशिस्त में अॻिते हलां थो त हू मूंखे ॻाल्हाइण जी विथी बिल्कुलु नथो ॾिए ऐं पंहिंजे वजद में उन ई कैफ़ियत में तेसी ताईं हलंदो रहे थो जेसी ताईं संदसि शिकायत करण वारी आग जे सिंधूअ जे कपर ते थधिड़ी छोली नथी पवे। हू पंहिंजी मस्तीअ में तहतुल लफ़्ज़ भुणकंदो रहे थो। असां गूंगी तारीख़ जा फ़र्द आहियूं, मिटी मंझि पूरियल असां जूं ज़बानूं, उहे साज़ चंजूं ॿुधियूं कंहिं न तानूं, टुटल दिलि जा ख़ामोश थियल दर्द आहियूं, असां गूंगी तारीख़ जा फ़र्द आहियूं। उखोड़ियल मज़ारुनि जा कतबाई आहियूं, असांजो हवालो ॿियो कहिड़ो आहे, असांखे पढ़ी हथ अचिणो बि छा आहे, असां हेॾी दुनिया में ॿियो दोस्त छा आहियूं, उखोड़ियल मज़ारुनि जा कतबा ई आहियूं। असां समुंड मां जेकी निकिता हुआसीं उन्हनि खे रणनि में ई मारियो वियो आहे, सफ़र ते उमाणे विसारियो वियो आहे, सॼी उमिरि प्यासा ई प्यासा रहियासीं, असां समुंड मां जेकी निकिता हुआसीं। असांजी कहाणी जा सुफ़ा सभई दरियाउनि जी छोलियुनि में उछलिया विया के बेदर्द पेरनि में कुचलिया विया, ख़ुदा जे हथनि मां हा किरिया सभई, असांजे कहाणीअ जा सुफ़ा सभई। मुंहिंजे ऐं सईद जे मुकालमे जो सफ़र त नेणनि जो को सफ़र हुजे थो, जेको मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि मां गुज़रंदे ॼण त कारे बर मां चंड जी रोशनीअ में दिलि जो दंबूरो वॼाईंदे मन जे ख़्वाब चारनि तां हलंदो रहे थो, जंहिंमें हू पंहिंजे अणपूरे इश्क जी ॻाल्हि करे शाइरीअ में ईअं त ओते थो जो हिकु लिंगा ईअं महसूसु थिए थो त ॼण उहे के दर्द जूं आयतूं हुजनि, जेकी हुन जे ऐं मुंहिंजे मन जे अज़ल जे आॾाणे खे छेड़ींदे अखियुनि जा दग आला कंदियूं वञनि थियूं ऐं नेठि वञी कतरो कतरो बणिजी दर्द जे समूंड जी लहर में समाइजी वञनि थियूं। ऐं शाम जे पहर में आसमान जे किनारनि ॾांहुं निहारियां थो त उहे गेड़ू वेस ढके अॻिते निकिरी चुका आहे ऐं पखी पंहिंजे ख़ाली आखेरे ॾांहुं सफ़र में आहिनि। सिंधूअ जी आली चीकी मिटीअ जी ख़ुशबूई खे सूंघंदे सईद पंहिंजे अंदर में भड़की ऐं भुणकी पवे थो। ख़ुशबू भिनी ओठे जी मंज़र ज़मीन जा, ख़ुशबू भिनी ओठे जी मंज़र ज़मीन जा, आॾात में असांजे रंग आसमान जो। इन कैफ़ियत में सईद ऐं मां हमेशा वांगुरु पंहिंजे मुकालमे खे उते ई यादगिरी जी रिबिन रखंदे सिंधूअ खे अलविदा चई गेड़ूअ ते सिज जा लहंदड़ नज़ारा कंदे आकिल जे बंद तां वापसि मोट कयूं था ऐं ख़ामोश ख़ामोश अचानक जॾहिं ॿई थधो साह भरींदे मथे नीरे आसमान ॾांहुं निहारियूं था त ओचितो सईद ख़ामोशीअ खे टोड़ींदे पंहिंजे मख़सूस गघे ऐं गहरे आवाज़ में भुणके थो त तारनि खे नीरी राह में हारे रखी छॾियो, उब सारो चंड लाइ संवारे रखी छॾियो, सभई त मोती क़ीमती ॾुख खे न ॾियो अखियूं, बाक़ी ही मन संदूक में टारे रखी छॾियो। सईद जी जाई हा तिहाई थई, सईद जी जाई हा तिहाई थई, अछो मुंहिंजी संभार आई थई, पोती लुड़कन सां छो पुसाई
साछो पुसाए थई अछो मुंहिंजी संभार आई थई पोती लुड़कन साछो पुसाए थई पोती लुड़कन साछो पुसाए थई पोती लुड़कन